साथियों, पंहिंजो डांस स्टडी सर्कल पंहिंजो किताब जेको पढ़ंदा आहियूं डांस स्टडी सर्कल में फिज़िक्स जी दुनिया डॉक्टर यूसुफ सुमरे जो। ऐं अॼोकी पंहिंजे हिन किताब जो जेको मौज़ू पाण पढ़ंदासीं अॼु ई सर्कल में, उन मौज़ू जो नालो आहे तेज़ी छा आहे। स्पीड ऐं रफ़्तार वरली मुस्तक़िल हूंदा आहिनि। आमतौर ते उहे बदिलजंदड़ हूंदा आहिनि ऐं तेज़ी एक्सीलरेशन हिकु अहिड़ी वज़ाहत आहे जेका उहा ॿुधाए थी त तब्दीलियूं कीअं थियनि। वक़्त जी शरह खां रफ़्तार जी तब्दीलीअ खे तेज़ी सॾियो वेंदो आहे। उनजो मतिलबु इहो थियो त जॾहिं रफ़्तार में थींदड़ तब्दीलीअ खे जंहिं वक़्त बि तब्दीली ईंदी आहे उन सां रफ़्तार में थींदड़ तब्दीलीअ खे उन सां वंड करण सां तेज़ी हासिलु थींदी। मिसाल तौर कंहिं कार जी तेज़ी 40 खां 60 मील फ़ी कलाक थी सघे थी। कार रेस में इस्तेमालु थींदड़ कार उन साॻी तेज़ीअ खे 5 सेकंडनि में हासिलु करे सघे थी, जॾहिं त हिकु आम रवाजी गाॾी तेज़ीअ खे हासिलु करण में 9 सेकंडनि जो वक़्तु लॻाए सघे थी। कहिड़ी कार जी तेज़ी वधीक आहे? ॿिन्ही जी स्पीड में तब्दीली साॻी आहे, पर कार रेस वारी खे उन तब्दीलीअ में घटि वक़्तु लॻंदो, तंहिं करे उन जी तेज़ी वधीक आहे। रफ़्तार जीअं तेज़ी बि हिकु तरफ़ो मिक़दार आहे। उन जो मतिलबु इहो आहे त हिन खे क़दुरु ऐं तरफ़ ॿई आहिनि। तेज़ी रफ़्तारी हासिलु करण जे अमल में जंहिंमें रफ़्तार में तब्दीली वाधू हुजे त तेज़ी हिकु वाधू मिक़दार हूंदी। जॾहिं को जिस्म आहिस्ते थी रहियो हूंदो आहे त पोइ उन जी तेज़ी काटू थींदी, पर जेकॾहिं को जिस्म उबते रुख में वञी रहियो हुजे, मिसाल का कार पोइते ॾांहुं वञी रही हुजे, त पोइ रफ़्तार हासिलु करण जो अमल काटो मिक़दार आहे, छाकाणि त पछाड़ी रफ़्तार फाइनल वेलासिटी शुरूआती रफ़्तार इनिशियल वेलासिटीअ खां वधीक काटू आहे। तबियदान तेज़ीअ जो उबतड़ डिक्लेरेशन जो इस्तलाह इस्तेमालु न कंदा आहिनि। खणी वाधू या काटो हुजे, रफ़्तार हासिलु करण जे अमल में वाधारो हुजे या घटिताई, हमेशह तेज़ीअ जो इस्तलाह इस्तेमालु कयो वेंदो आहे। हेठि ॾिनल जदवल में तेज़ीअ जा कुझु ख़ासि एका ॾेखारियल आहिनि। सभ खां खाॿे पासे वारो खानो जी धरतीअ जे शकली मैदान में किरंदड़ कंहिं जिस्म जी तेज़ीअ जी भेट करे थो। उहो तनासुब असांजे रोज़ानी ज़िंदगीअ ऐं साइंसी लिखत में तमामु घणो इस्तेमालु थिए थो। कुवत ऐं न्यूटन जा हरकत वारा क़ाइदा। हुन में आहे त हरकत जो सबबु छा आहे। 500 क़ब्ल मसीह में 1600 ईस्वी जे विच में हरकत जे सबबनि बाबति केतिरा ई ख़्याल वधिया वेझा। कुझु ख़्यालनि मूजिबि पथर पंहिंजे वज़न जे नतीजे में हेठि किरे थो। उहो फ़र्ज़ कयो वियो त वज़न पथर जी हिकु ख़ासियत आहे। जहिड़ी रीति अरिस्टो जो ख़्यालु हो त कंहिं बि जिस्म जी उहा ख़्वाहिश हूंदी आहे त उहो धरतीअ ॾांहुं हरकत करे, साॻी तरह सां ॿियनि जे चवण मूजिबि सूफ़ धरतीअ ॾांहुं छिकिजे थो। ॿियनि तजवीज़ कयो त कुवत हिकु अहिड़ी शइ आहे जेका हिकु जिस्म खां ॿिए जिस्म ताईं मुंतक़िल थिए थी। कुझु ॿियनि साइंसदाननि जहिड़ोक लियोनार्डो डा विंची 1452 खां 1519 ईस्वीअ जे विच में इहो लिखियो त कुवत हिकु ॿाहिरियों जुज़ आहे जेको जिस्म खे धिकण या छिकण जो कमु करे थो। कुवत कहिड़ो कमु करे सघे थी? सभ खां पहिरियां जवाबु जेको ध्यान में अची सघे थो उहो हीअ आहे त हिकु माण्हू कुवत लॻाए सघे थो। माण्हू कंहिं बाल खे परे या मथे उछलाए सघे थो। तीर खे कमान मां उछलाइण लाइ उनखे छिके सघे थो। फर्श ते कुर्सीअ खे धिके सघे थो या कंहिं सामान खणण जी गाॾीअ खे टकरीअ ॾांहुं मथे छिके सघे थो।
केतिरा ई जानवर पिण इहो साॻियो कमु करे सघनि था। तंहिं करे उहो चई सघिजे थो त जानदार ज़ोर लॻाए सघनि था। जॾहिं तव्हां मेज़ ते को पथर रखंदव त छा थींदो? छा मेज़ पथर ते कुवत लॻाईंदी या मेज़ पथर जे फर्श ॾांहुं थींदड़ तबई हरकत खे रोकींदी? जेकॾहिं तव्हां को ॻरो पथर पंहिंजे हथ में झलींदा त पोइ उहो हेठिहीं तरफ़ दॿाउ लॻाईंदो, छाकाणि त तव्हां पथर खे मथे ॾांहुं कुवत लॻाइण में मुश्किलात महसूसु कंदा हूंदा। उहा साॻी हालत पथर सां पिणु थींदी। जेकॾहिं मेज़ तमामु सन्ही काठ जी ठहियलु हूंदी त पोइ उहा पिणु दॿाउ महसूसु कंदी। जेकॾहिं असां मेज़ खे कागज़ जे हिकु पाठे सां तब्दील करियूं त पोइ छा थींदो? कागज़ नंढनि पथरनि खे संभाले सघे थो, पर ॻरे पथर जे नतीजे में उहो फाटी पवंदो, छाकाणि त उन हालत में उहो एतिरी कुवत नथो लॻाए सघे। पथर जेतिरो वधीक ॻरो हूंदो, मेज़ या फर्श ओतिरो ई वधीक कुवत लॻाईंदो। मुख़्तसिर तौर ते इहो चई सघिजे थो त बेजान जिस्म पिणु कुवत लॻाए सघनि था। इंसान या मेज़ तरफ़ां लॻायल अहिड़नि क़िस्मनि जूं कुवतूं जेके जिस्मनि खे छुअनि, उन्हनि खे छुहंदड़ कुवतूं चयो वेंदो आहे। छुहंदड़ कुवतुनि जा ॿिया कहिड़ा क़िस्म आहिनि? तव्हां सोचे सघो था त गुलियल में लॻल रबड़ जा दस्ता, रस्ते ते तव्हांजी कार जा फीथा या टांगनि खे छिकंदड़ रसा पाणीअ ऐं हवा पिणु हिकु कुवत लॻाए सघनि था। पाणीअ जे वहिकिरे मां गुज़रंदड़ कंहिं काठीअ जे बारे में सोचो, या जॾहिं तव्हां तेज़ीअ सां हलंदड़ कार मां पंहिंजे हथ खे ॿाहिरि कढो था त छा था महसूसु करियो? कुवत जी पैमाइश कहिड़नि एकनि में कई वेंदी आहे? ॾाही निज़ाम एसआई में कुवत जी पैमाइश न्यूटन में कई वेंदी आहे। अंग्रेज़ी निज़ाम में कुवत जी नुमाइश पाउंडनि, मुख़्तसिर तौर ते IBS में कई वेंदी आहे। तेज़ी ऐं कुवत कहिड़ी रीति लाॻापियल आहे? सही, LBS में कई वेंदी आहे। तेज़ी ऐं कुवत कहिड़ी रीति लाॻापियल आहे? जेकॾहिं तव्हां वटि को नंढिड़े रांदीके वारी कार या कंहिं लसे मथाछिरे ते फिरंदड़ को लसो बिना लचक वारो बाल आहे त पोइ तव्हां हरकत ते पवंदड़ कुवत जे असरनि खे सम्झी सघो था। जॾहिं रांदीके वारे बाल या रांदीगर कार या बाल सुकून जी हालत में हुजे त आङुर जी मदद सां हिकु हल्को झटको ॾियो। ध्यान सां ॾिसो त उहा हिकिड़ी रीति हरकत करे थी। हाणे हिन जी हरकत महिल हिकु ॿियो झटको ॾियो, हिन खां पोइ टियों चोथों झटको ॾियो। हाणे त ॾिसो छा थो थिए। तव्हां ॾिठो त जॾहिं रांदीके वारी कार सुकून वारी हालत में हुई ऐं हिकु कुवत हिन ते लॻाई वई त उन लॻंदड़ कुवत जे रुख में हरकत करणु शुरू कई। जॾहिं हरकत करण वारे तरफ़ में कुवत लॻाई वई त उन जी रफ़्तार तेज़ थी वई। हर हिकु वाधू लॻायल कुवत जे करे हिन जी स्पीड वधी तेज़ थींदी वई। तव्हां छा था सोचो त जॾहिं उन जी हरकत वारी हालत में हिकु मुस्तक़िल साॻी कुवत उनखे लॻाई वञे त पोइ छा थींदो? ईअं करणु मुश्किल आहे, पर उन जी कोशिशि करियो। तव्हां हिन मश्क मां इहो नतीजो कढी सघो था त हरकत ॾांहुं कुवत लॻाइण जे करे उन जी रफ़्तार वधी वेंदी या उन में लॻंदड़ कुवत जे करे तेज़ी अचे थी। जेकॾहिं हरकत जे तरफ़ खे वाधू सॾियो वञे त पोइ ॿी कुवत ऐं तेज़ी पिणु वाधू थींदी। हाणे रांदीके वारी कार खे हरकत ॾियणु शुरू कयो ऐं हल्को झटको उन जी हरकत जे मुख़ालिफ़ रुख में लॻायो, पर हिन खे एतिरो वधीक झटको न लॻायो जो उहा बीही वञे या हिन जी हरकत जो तरफ़ तब्दील थी वञे। जेकॾहिं तव्हां कार खे बिना रोकण जे 2 या 3 भेरा झटका लॻाए सघो था त लॻायो। तव्हां हिकिड़ो मुशाहिदो कयो। तव्हां हिन मां इहो नतीजो कढी सघो था त हरकत जे मुख़ालिफ़ रुख में कुवत लॻाइण जे करे उन जी हरकत आहिस्ते थी वेंदी या कुवत तेज़ीअ जे तरफ़ में हूंदी। जेकॾहिं तव्हां हरकत जे रुख खे वाधू तौर वाज़े करे चुका आहियो त पोइ
कुवत ऐं तेज़ी ॿई काटू थींदियूं। जॾहिं का बि कुवत न लॻंदी त पोइ छा थींदो? तव्हां शुरूआत में ॾिठो त जॾहिं रांदीके वारी कार सुकून वारी हालत में हुई त उहा सुकून वारी हालत में रहंदी जेसिताईं तव्हां उन ते कुवत न लॻाईंदा। जॾहिं उहा हरकत में हूंदी त पोइ छा थींदो? मुमकिन तौर ते उहा कंहिं हद ताईं आहिस्ते थींदी वेंदी ऐं आहिस्ते थियण जो मिक़दारु रांदीके जी कार जी हालत ऐं मथाचरे जी शक्तीअ वारी हालत ते दारोमदारु रखंदो। पर आहिस्ते थियण वारो मिक़दारु यकीनी तौर सां उन जी भेट में तमामु घटि हूंदो जॾहिं तव्हां मुख़ालिफ़ रुख में कुवत लॻाईंदा।